एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। ज़िले घोटकी में तामीर थींदड़ रोडनि में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण जो इंकिशाफ थियो आहे। डीसी घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली डिस्ट्रिक्ट ऐं सूबाई हाईवेज़ जे एग्जीक्यूटिव इंजीनियर्स खे ख़त लिखी गणती जो इज़हार किया आहे। ख़त में चयो वियो आहे त स्कीमनि जे इंस्पेक्शन मां मालूम थियो आहे त तामीर थींदड़ रोडनि जो कमु नाक़िस पियो थिए। इंजीनियर्स दुरुस्त नमूने निगरानी न पिया कनि। ठेकेदारनि खे नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण जो मौक़ो मिले थो। हिक ई वक़्तु अवामी मुफ़ादनि ऐं क़ौमी ख़ज़ाने जो नुक़सान थी रहियो आहे। तामीराती कमनि जी लेबॉर्ट्रीअ बाद मयार खे यकीनी बणायो वञे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर मां थिले मां आवाज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, घोटकी जिले अंदर तामीर थियल जेके रोड्स आहिनि उन्हनि में ठेकेदारनि पारां नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण जो इंकिशाफ थियो आहे। अहिड़ो लेटर डीसी घोटकी सैयद मोहम्मद अली शाह जेको आहे ख़ासि तौर ते जेके ऑफिसर आहिनि, कमिश्नर ऐं हाईवे जे ऑफिसरनि खे जेको आहे लेटर घुमाणियो आहे, पर ख़त में जणायो वियो आहे त जेके डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल इंजीनियर हाईवेज एग्जीक्यूटिव इंजीनियर जेको आहे उन्हनि ख़त में उन गणती जो इज़हार कयो। उन्हनि जणायो आहे जेके इंस्पेक्शन दौरान रोडनि में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियो आहे ऐं खज़ाने खे जेको आहे करोड़ रुपए जो नुक़सान पहुची रहियो आहे। ही जेके इंजीनियर आहिनि उहे अदम तवजा सबबि ठेकेदार गैर मयारी ऐं ग़लति कमु कनि पिया। उनजी सुपरविजन कई वञे, पर उन सां गॾोगॾु उन कमिश्नर सखर खे ख़त लिखियो आहे ऐं उन सां गॾु जेके एक्सीडेंट आहिनि ख़त में जणायो वियो आहे। पर उन सां गॾु घोटकी ज़िले अंदरि केतिरा ई अहिड़ा रोड आहिनि, सवे रोड, जिते तरक़ियाती कमनि जी मद में जेके करोड़ रुपया सिंध सरकार जारी करे थी, उते ठेकेदारनि पारां नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण जो इंकिशाफ थियो आहे। वधीक इहो जणायो आहे त उन्हनि ठेकेदारनि ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई की वेंदी ऐं उन सां गॾोगॾु उन इंजीनियरनि खे इहो बाउंड कयो आहे त समूरनि कमनि जी सुपरविजन कई वञे त जीअं ही जेके करोड़ रुपया जेके जारी थियनि था कमनि जे लाइ उन्हनि ते सही तरीक़े सां जेको आहे कमु थी सघे। जी ठीकु आहे लतीफ़, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।